ॻोठ मेवो खां लाशारी वासी ग़ुलाम सरवर लाशारी टियों दफ़ो प्रेस क्लब कोटड़ी मोहम्मद कबीर में अची इबरत न्यूज़ आॾो दाहियो त गुज़िरियल राति इलाही पशु लाशारी हारियुनि सां गॾु असांजे घरनि ते हवाई फायरिंग करे हलानी पुलिस खे कूड़ो इतला ॾिनई त मुंहिंजे ज़मीन ते सरवर लाशारीअ वारा कब्ज़ो करण आया आहिनि। जॾहिं त पुलिस इलाही पशु लाशारीअ खे कूड़ो करार ॾेई वापसि मोटी वई। हिन चयो त इलाही पशु कूड़ा ड्रामा ठाहे असांखे मारणु चाहे थो। हिन असांजे भाउ ग़ुलाम कादर खे बि टंग में गोली हणी मज़दूर करे छॾियो आहे। असांखे हर वक़्तु जानी ऐं माली नुक़सान जो ख़तरो रहे थो। असां IG सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां पुरज़ोर अपील कयूं था त इलाही पशु लाशारीअ खां तोहफ़त ॾियारियो वञे, वरना असां मारिजी वेंदासीं। मौलावश थेबो, इबरत न्यूज़ रिपोर्टर, कोटड़ी मोहम्मद कबीर।